वाहेगुरु जी कसम, अगर हिन साल असांजी फसलन से निहारियो भी तव त हू ज़मीन असांजी, हू खेत असांजा, हू मिट्टी असांजी त जन्मियो आहे हिन फसल खे असांजे लाइ खाद विझी करे, पानी विझी करे। इनमें जिंदगी आहे असांजी, इनमें साह असांजे मुल्कनि जे ॿारनि जो। ऐं इहो साह अॼु हिकु थी करे, गॾु थी करे आसमान गुजाए छॾियऊं हा, धरती हिलाए छॾियऊं हा, नाला वहाए छॾियऊं हा। अगर इन साह खे ज़िंदा रहण जो मौक़ो मिलियो हुजे हा त, अगर मौक़ो मिलियो हुजे हा त अॼु बैसाखी जी शाम मूं जहिड़ियूं हिंदुस्तान जूं लखे करोड़ भेनर पंहिंजे अखियुनि में सुर्खियूं पाए करे गुरु नानक देव जी नगरी अमृतसर जी ओर निहारे रहियूं हूंदियूं, जिते कटियूं असांजूं फसलियूं, असांजी बैसाखी उन जलिया जे बाग में जंहिंजी मिट्टीअ खे मुंहिंजे मुल्क जे खून सां रस रस करे छॾियऊं, रस रस करे छॾियऊं, रस रस करे छॾियऊं उन मिट्टीअ में। हे क्रांतिकारियों, कयूं था तव्हांजे हवाले असांजे भाउरनि भेनरनि खे, फिटी था कयूं पंहिंजी धड़कननि खे तव्हांजी गोद में। खणी वञो पाण सां गॾु ऐं ॾेखारे छॾियो उन्हनि सौदागरनि खे कि अॼु खां पोइ पंजाब जी बैसाखीअ जो मिजाज कुछ अलग हूंदो, कुछ अलग हूंदो। गगन दा मामा बाजियो, परियो निशाने गाओ, खेत जो मांडो सूरमा, अब जूझन को डाओ।